जॾहिं बि थर जे अंदरि हिकिड़ी धुर आहे, हिकिड़ी पार्टी आहे, हू चवे थी त तव्हांखे थर जे अंदरि असां रोड ठाहे ॾिना आहिनि, तव्हांखे रस्ता ठाहे ॾिना आहिनि, तव्हांजी तरक़ी थी आहे, तव्हांजा माण्हू ख़ुशहाल थिया आहिनि। पर मूं ॾिठो आहे उन साॻी पार्टी हिते जीप रैलियूं बि कयूं आहिनि ऐं बदकिस्मती सां उन जेको जीप जेको रैली आहे उनजो जेको ट्रैक आहे हू थर जे ख़ूबसूरत हरणियुनि जो एपी सेंटर आहे। मतिलब थियो त जेके बि हरणियूं आहिनि उन रूट जे विच में आहिनि। जॾहिं जॾहिं इहे रैलियुनि वारा अचनि था, वॾनि गाॾियुनि वारा अचनि था, वॾनि बंदूकनि वारा अचनि था ऐं वॾे असले वारा अचनि था, पंहिंजा गार्ड खणी अचनि था, तॾहिं असांजे दिलि में हिकिड़ो भाव पैदा थिए थो, हिकिड़ो ख़ौफ़ पैदा थिए थो त ही जेके माण्हू आहिनि, जेके असां नौला माण्हू चऊं था, इहे नौला माण्हू मतां ईअं न थिए जो असांजे इलाइक़े जा हरण मारीनि। ऐं पियो थियो ईअं जेको आफ़ताब जेको ॾुख रुनू आहे, आफ़ताब जी जेका पीड़ा आहे, हुनजो आउं अखियुनि ॾिठो शायदि आहियां। जंहिं ॾींहं खां इहे असांजा इलाइक़ा एक्सपोज़ थिया आहिनि, असांजे इलाइक़नि जे अंदरि ॿाहिरनि माण्हुनि जी आमद वधी आहे, हुननि हिते जा मक़ामी पटेल पठू ॻोल्हिया आहिनि ऐं मक़ामी पटेलनि पठुनि खे हुननि पंहिंजा भड़वा ठाहिया आहिनि, पंहिंजा दलाल ठाहिया आहिनि। हुननि दलालनि ऐं भड़वनि असांजे ख़ूबसूरत हरणियूं हुननि खे प्लेट में रखी ॾिनियूं आहिनि। पोइ जेको ॿाहिरि वेठो आहे, जेको मोरे में वेठो आहे, जेको शहदाद कोट में वेठो आहे, जेको कराची में वेठो आहे, जेको हैदराबाद में वेठो आहे, हुनखे कहिड़ी ख़बर त जोड़ूअ में हरण आहिनि, हुनखे कहिड़ी ख़बर तेजमाल जी वेरी में हरण आहिनि, हुनखे कहिड़ी ख़बर गोदियार लोबार में हरण आहिनि। हुननि खे ॾस ॾियण वारा असांजा मक़ामी गद्दार आहिनि। थर जे अंदरि ही जेके बाशऊर नौजवान आहिनि, तोड़े राजपूत बिरादरी जा माण्हू आहिनि, हिननि पंहिंजे सीमनि जी तमामु बहितर तरीक़े सां रखवाली कई आहे। आधी राति जो गाॾी जो आवाज़ ॿुधनि था त ही पंहिंजूं गाॾियूं कढी करे ॾिसनि था त असांजे सीम में केरा। ऐं थियो बि ईअं आहे, हुननि इन्हनि जेके कातिल शेखारी आहिनि हिननि खे भॼाया आहिनि। ही एहतजाज सां मसला, हिन एहतजाज खे हिकिड़ी तहरीक में तब्दील करणो पवंदो। हर ॻोठ मां इहो मुतालबो अचणु घुर्जे। कानून ठहिया विया आहिनि, वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट बि आहे। वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट वाइल्ड लाइफ जे बचाव जे बजाए वॾेरनि खे प्रोटोकॉल ॾियण में मसरूफ़ आहे ऐं सॼे सिंध जी हर खाते जी ई भींग थियल आहे। एंटी करप्शन में जो कमु आहे करप्शन खे रोकणु, पर वधीक सभ खां वधीक करप्शन एंटी करप्शन करे थो। त ही जेको वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट आहे, ही एतिरो ई मुलवस आहे जेतिरा मक़ामी वॾेरा आहिनि ऐं जेतिरो उहो बासर माण्हू आहे जेको शिकार करे थो। असां समूरा हरण हुजनि, मोर हुजनि, तितर हुजनि, तोड़े साइबेरिया मंझां जेके परदेही पखी अचनि था, कुंजूं हुजनि, हुननि समूरनि जे शिकार जे ख़िलाफ़ आहियूं। ऐं ही अॼु हिननि जो एहतजाज आहे। हिन एहतजाज खे असां तहरीक में तब्दील कंदासीं। हर ॻोठ में जेके माण्हू बाशऊर आहिनि, जेके राजपूत कम्यूनिटी जा दोस्त आहिनि, तोड़े ॿिया जेके दोस्त आहिनि, अवतार समय जो थी वियो, काको हाजी मोहम्मद थी वियो ऐं ॿिया दोस्त जेके कमु कनि पिया माहौलियात ते ऐं वाइल्ड लाइफ ते, हिननि दोस्तनि सां गॾिजी करे हिकिड़ो अहिड़ो नेटवर्क जोड़ण जी ज़रूरत आहे जेको तुर्त ईअं न थिए हरण जेको आहे राति जो शिकार थी वञे, असां ॿिए ॾींहुं हिते अचूं। अहिड़ी स्ट्रेटेजी हिकमत अमली न हलंदी। हिकिड़ी तुर्त, हिकिड़ी जामे ऐं हिकिड़ी अहिड़ी कमेटी हुजे, हिकिड़ो अहिड़ो फोर्स हुजे जेका हर लिहाज़ खां उन जेको मक़ामी भोतार आहे, तोड़े शिकार करण वारो जेको बि करंदो आहे, हुनजो नालो बि खणे, हुनखे एक्सपोज बि करे। ईअं थियो आहे जेको शिकार कंदा उन्हनि जा नाला आहिनि ई कोन को। वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट त करंदो आहे, वाइल्ड लाइफ त उन्हनि खे ॾस ॾींदो आहे, मक़ामी भोतार त शिकार कंदा आहिनि, हरण पकड़े ॾींदा आहिनि। पर ही पूरो नेक्सस आहे, हिकिड़ो गठजोड़ आहे। हिन गठजोड़ खे पधो करण जी ज़रूरत आहे। हुन ॾिस में असांजो एहतजाज पहिरियों एहतजाज आहे जंहिंमें असां हुननि समूरनि जा नाला बि खयां आहिनि, हुननि समूरनि खे कसूरवार करार बि ॾिनो आहे जेको हिन दर्दाना ऐं सफ़ा कम में मुलवस आहे। त ही
तमाम शार्ट नोटिस हो हिकड़े 2 ॾींहनि में मूं ऐं काके हाजी ऐं ॿियनि दोस्तनि ऑर्गेनाइज़ कयोसीं। तव्हां जेके बि दोस्त शरीक थिया आहियो तव्हांजी वॾी महिरबानी।